नाज़रीन अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त ॼाम साहिब वेझो भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी फोत थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार गुल मंगी मूजिबि ॼाम साहिब भरिसां मुंढ जमड़ाव कैनाल वेझो ॻोठ अली हुसैन शर में भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी हाजरा धीअ मोहम्मद नवाज़ शर फोत थी वई। फोती नींगरी जे वारसनि में कोहराम मची वियो। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॼाम साहिब वेझो भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी फोत थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार गुल मंगी मूजिबि ॼाम साहिब भरिसां मुंढ जमड़ाव कैनाल वेझो ॻोठ अली हुसैन शर में भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी हाजरा धीअ मोहम्मद नवाज़ शर फोत थी वई। फोती नींगरी जे वारसनि में कोहराम मची वियो। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।